नासिर नवकोट वेझो ज़ालमुर्स मुबैना तौर ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर हनीफ करगेज़। जी हनीफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नवकोट भरसा ॻोठ मक़सूद काइम खानी में नौजवान शादीशुदा जोड़े ज़ाल ऐं मुड़ुस प्रकाश ऐं ॿी घर में पियल जेका ज़हरीली जीतमार दवा आहे उहा पी ख़ुदकुशी करे छॾी आहे। ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे जेका असां वारस गणती जोगी हालत में रूरल हेल्थ सेंटर नवकोट खणी आया आहिनि, जिते श्रीमती ॿधी अस्पताल पहुचण खां अॻु फौत थी वई ऐं संदसि मुड़ुसु प्रकाश उमेदवार खे गणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो हो, जेको हैदराबाद पहुचण खां अॻु में ई रस्ते में फौत थी वियो हो। वारस ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जा लाश पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर नवकोट आंदा आहिनि, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया आहिनि। जी हनीफ, तव्हांजी महिरबानी।